या अल्लाह या रब्बुल आलमीन सब जो भलो सब जी खैर या पालनहार हिन ज़मीन ते रहण वारे हर मखलूक खे खुश रख या रब्बुल आलमीन हर हिक इंसान खे पंहिंजे पंहिंजे घरनि में पंहिंजे बचड़नि सां खुश रख या रब्बुल आलमीन तुझे हिन प्यारे वली शहीद बाबा जी दरगाह ते दुआ घुरी रहिया आहियूं तू क़बूल फरमा मुंहिंजा अल्लाह तो हर जहान जो ख़ैर गुज़ार हर उम्मीदवार जो उम्मीदूं पूरियूं फरमा हर सवालीअ जूं झोलियूं भर मुंहिंजा अल्लाह असांजी दुआउनि खे क़बूल ऐं मंज़ूर फरमा आमीन सुम आमीन सोहना लगदा है अली वाला अली सोहना लगदा है अली वाला 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 किसी भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले नहीं ओ भजदा अली वाला सोहना लगदा है अली वाला सोहना लगदा है अली वाला सोहना लगदा है अली वाला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला मार के बोतला साईं जिस दम हांडियां दे विच पाया अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला मार के बोतला साईं जिस दम हांडियां दे विच पाया तेवर बदले लाल सखी दे जोश शहबाज आया बोतला किथे तू किथे तू किथे देखूं सददा है अली वाला देखूं सददा है अली वाला सोहना लगदा है अली वाला सोहना लगदा है अली वाला
मूंखे इहो त ॿुधायो मुंहिंजी उहा यतीम धीअ किथे आहे बाबा जेका मुंहिंजी दिलि जी पाड़ आहे मूंखे हमेशह यादि रहंदी आहे जंहिंखे ॾिसण लाइ हमेशह मुंहिंजूं अखियूं बेकरार रहंदियूं नसीबन वारा असां ई आहियूं बाबा सभा खां पहिरियों असां तव्हांजो दीदार कयोसीं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा सां आई आहियां वॾी ॻाल्हि है बाबा साईं वॾी ॻाल्हि है तव्हांखे सच में हज दी बहु मुबारक हो खुश रहो धीअ खुश रहो काश तुंहिंजी माउ अॼु ज़िंदा हुजे हा न त तुंहिंजो मुंहिंजो प्यार ॾिसी ॾाढी ख़ुशि एक ॻाल्हि ॾिसा बाबा हर नमाज़ी परहेज़गार को जन्नती हूरा मिलसन देखो जो हूर मिलसी वॾी अम्मा दा क्या थीसी अदी वॾी अम्मा उते वञी बोर थींदी ॿियो छा थींदी अदा साईं ते बाबा को ओ ॻाल्हि ॾसी आई धीअ उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हां मूंखे हिन महिल ताईं न ॿुधाई आहे बाबा साईं उहा ॻाल्हि ही आहे त असां पंहिंजे नंढे भाउ सफ़दर जे लाइ रिश्तो ॻोल्हियो आहे सुहिणी धीअ तूं पंहिंजे भाउ जी तारीख़ तय करे पोइ मूंखे तूं छो न ॿुधायो बाबा साईं शुक्र है तुसा हाँ कर सक ते मन्नत मनिए कि तुसा भी हाँ कर छोड़ो सुहिणी धीअ रब पाक इन्ही दरगाहनि में सुतल वलियनि जे सदके हिन हवेलीअ ते रहमत जा गुल बरसाईंदो रहे मालिक है जंहिंजी ओभर पीअण लाइ पूरी दुनिया तरसंदी आहे तोखे कहिड़े पागल कुत्ते खाधो आहे जो बग़ैर कंहिं इजाज़त जे सरदार बुलंद खान जो दरवाज़ो खड़कायो अथई हिन ऑफिसर खे बि खुट न कयो आहे जो हिते आयो पहिरें जेके ऑफिसर आया उहो कहिड़ो खटियो खाई आहे जे बेता मार खाए हले वेंदो दिल त चवे थी इतो ई शूट कयासीं पर सोचो त आहियूं छा जे लाइ अस्सलाम वालेकुम बोतार वालेकुम अस्सलाम मां तव्हांजे इलाइक़े में नओं अफ़सर आयो आहियां सोचुमि त सभ खां पहिरियों बोतार जो सलाम कयां हा त तूं सरदार बुलंद हाज़िरी ॾियण आयो हा सरदार सभ खां पहिरियों मां तव्हांजो गुलाम गवर्नमेंट जो मुलाज़िम मां बाद में आहियां हाज़िरी ॾींदे ग़ुलामी ॾींदे त ॿ टे ॾींहं रही वेंदे न त हितां धिका थुॾा खाई हलियो वेंदे
ओ मुंहिंजा कानून जा ऑफिसर, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जितां तुंहिंजे कानून जी हद ख़तम थींदी आहे, उतां मुंहिंजी ताक़त जी हद शुरू थींदी आहे। फज़ल अल्लाह जे सां मुंहिंजा मोर लाॾा। मां सम्झां थो सरदार, तव्हांजी उमिरि ॿुधाए थी तव्हां वक़्त जी वॾी वॾी पढ़ाई ॾिठी हूंदी। दिल हुजे जवान, हिन अची ॾाढ़ी में छा रखियो आहे? ओ कानून जा पुतकड़ा, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेके बि फ़ैसिला मुंहिंजी हिन जागीर में थींदा आहिनि, उहे मुंहिंजी ही निगरानी में थींदा आहिनि। कानून सिर्फ़ सजावट लाइ हूंदो आहे। हुकुम तव्हांजो सरदार। हाणे इजाज़त। तव्हांजी ऑफिस, तव्हांजी। ओ चिमकनी, आयो सी आयो, तेल मले। अरे पंहिंजे हिन इलाइक़े में का अहिड़ी हवेली ॾिठी, हुन में रंग बिरंगी राशन सां भरे छॾींदा ऑफिसर। मां पंहिंजी हयातीअ में 11 ॻाल्हियूं कुराहियूं करे मारे छॾियूं ऐं 11 साल थी विया आहिनि मां रंधड़ो आहियां। मूंखे इहो सम्झ में नथो अचे त मुंहिंजी भेण मुंहिंजे मथां कहिड़ो जादू करे छॾियो आहे जो मुंहिंजी हिन जागीर में हुस्न जो काल अची वियो आहे। मां त इहो थो चवां त मुंहिंजी हिन जागीर में अहिड़ी का हसीन पैदा थिए जेकी मुंहिंजे हिन अंदर खे कढी ॿाहिरि चक मारे चक। सरकारे, हाल फिलहाल ही नांग खाइण वारा तितर त खाओ। कहिड़ी बाहि थो कराए, मुंहिंजे त अंदर में अॻे ई बाहि भड़की रही आहे। साईं, मां फायर ब्रिगेड वारनि खे फोन करे छॾी आहे, तव्हां टेंशन न वठो, तेल मले। अरे पक बंद कर। हाणे ॿुधो, जेको हुकुम सरकार। हाणे ॾिसणो इहो आहे त हिन बाहि विस्माइण वारी काॾों ईंदी आहे ऐं कॾहिं ईंदी आहे। सरकार, भला वञण महिल हिकिड़ो अर्ज़ु कयो वञा, तेल मली। फाट फाट। सरकार, तव्हांजी उमिरि हाणे हथ में तस्बीह खणी अला अला करे तौबा करण जी आहे, तौबा करण जी। बाबा तेल मले। अरे ओ चिमकिनी, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मूंखां ॾाढा साल हयाती मेंबर रात जो मासूम छोकिरियुनि जे जिस्म जो खून पी ऐं वरी सुबुह जो असेंबलियुनि में तोड़ फोड़ कंदा आहिनि। मां त अञा कुझु ॾिठो ई नाहे, मां त मासूम आहियां। सरकार, तव्हां त न कुझु ॾिठो ऐं न कुझु कयो आहे। हिन उमिरि में मां त तव्हांजे लाइ सिर्फ़ दुआ ई करे सघां थो। हा, दुआ कर मूंखे, दुआ करे त कहिड़ी अहिड़ी हसीन बला पैदा थिए जेकी मुंहिंजे अंदर खे ॿाहिरि कढी मुंहिंजी जिगर खे चक मारे चक मारे चक मारे। मां में शहीद बाबा ते दुआ घुरंदुसि।
हा दा हा छोड़ मां सदको वञा चंड जड़े भाउ कहूं। हर वेले सदको वञाए सदको वारी वेंदी आ इन्हीं नथी सोचे त का मखण जड़ी का पांजे लाए भाजाई बोलिया। पर अदा 4 ॾींहं त लगदा नी सुठे रिश्ते जे लाइ सब्र कर ऐं मां अहिड़ी तुंहिंजे लाइ कुंवार लॻंदमि जेकी सारी ज़िंदगी तुंहिंजी ख़िदमत करे। सच थी चई खैरो सच थी चई अॼु ताईं मूंखे जेका बि मिली आहे सा अथ में छॾे बेवफ़ाई करे हली वई आहे। हाणे त मां शहनशाह पीर ते इहा ई दुआ घुरंदुसि त जेका बि मूंखे मिले सा मुंहिंजी ज़िंदगी भर मुंहिंजो साथ ॾे। मुर्शद मन विच लाई अदी तो कांजे ला मैंने तो मिलना आया पांजे ला या वडे अदे ला। मैं अपने बड़े भिरा दी शादी दे वास्ते मन्नत मनना आया ताकि उन्हें शादी जल्दी खुल जाए। अदे मुर्शद मन विच असा जजा नहीं आए से मजार से असा घोड़े को में मस्ती नहीं फसे इन्हें तो कोई सवार नहीं था भैया हिन्ना घोड़े जो सवार सैयद जो बचड़ो कॾहिं तो आ काथों ईंदो आ या माखे ख़बर नाहे कॾहिं ईंदो आ जॾहिं कंहिं मज़लूम ते ज़ुल्म थींदो आ तॾहिं ईंदो आ छलांग ॾेई जॾहिं घोड़े ते चढ़ंदो आहे ईअं सम्झंदा आहियूं त ॼण धरती फिरे। कॾहिं सैयद ज़ादो घोड़े ते चढ़ंदो आहे उन जी अखियुनि मंझां खून जूं लाटूं घोड़े जे सुंभण मंझां बाहि जा छोला निकिरंदा कक सड़े पन सड़े सड़े साओ गाओ सैयद लाल लतीफ़ चए जंहिं रिझायो अलाह तव नहीं तो तन खे दिया।
एडी खुशबू त गुलाब जे गुल में भी नाई फजल अल्लाह जी केनी गाड़ी को पीछू थी परते थी रास्ता देवे या तो असांजे सरदार बुलंद खान जी गाड़ी है या तो पते थी न थी सके सरदार होसी अपनी हवेली दा यहाँ भी को आधिया वाह मुजारब वाह तुझी कारीगरी हेड़ी हुस्न जी हो न कदे जिंदगी में डिठी न वरी कदे ख्वाब में डिठी बाबा जी ओ बाबा जी बाबा जी बाबा जी तो आकू आदि पिया तो आकू मैं को तो इवे लगदा है तुसा करने कुल बोरे थी गए वे दिल हो जे जवान न अच्छी दाढ़ी में चा रखियो आ फजल अल्लाह जे बाबा जी थोड़ी मेहरबानी करके रास्ता दे सो हाँ 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 रास्ता बिल्कुल ओ ड्राइवर गाड़ी पोइते कर बाबा पोइते कर ऐसा कुछ ही कोने रुको तेल ही धप्पा खुशबू दिए थे सरदार बिलंद खान जे कहीं की दिल जी सेज ते नवे आ रही ना तपो जीण जो मज़ो कोन ईंदो फज़ल अल्लाह जे सां हाँ हाँ यार भा या दुआ घुरण आया थे शहीदन ते तुझी शादी जल्दी थी वने बस इहा इल्तिजा ॾाढी हुई अदी भी दुआ घुरण वई शहीद बाबा ते इन शादी जी फिकर हां दा या गाल तो सही है पर मगर अदी के सिंधी गालाणी न तो जे न सेरा अचन ता खबर ही नहीं थी अरे यार भा तू भी बारणा छड़ो सवाल कंदो आ वई जरूर हुआ पंजाब में कुछ टाइम रही आ तू रही उडे या उते ही हर पेश वडी थी वई आ जरूर उनके सराकी इते रहण में कुछ टाइम लगदो उनके सिंधी गालाण में जरूर आहिस्ते आहिस्ते जरूर सीखी अची तू घबरा ना इंशाल्लाह बस तुझी शादी थी वने या चिंता लई पए त बस असां वारी घिटिया में घर सजण जो गुलने वारी घिटिया में घर सजण जो घर सजण जो मुझे मखण जो साईं घर सजण जो मुझे दिल पर जो गुलने वारी घिटिया में घर सजण जो गुलने वारी घिटिया में घर सजण जो घर सजण जो मुझे मखण जो गुलने वारी घिटिया में घर सजण जो गालिने कंदे रात ढली वई गालिने कंदे रात ढली वई दिल हथने मां हली वई दिल हथने मां हली वई गालिने कंदे रात ढली वई गालिने कंदे रात ढली वई दिल हथने मां हली वई दिल हथने मां हली वई ओ सेवणे हलंदासी दो घुरंदासी जानी जीअं थियूं नचदा ओ सेवणे हलंदासी दो घुरंदासी जानी जीअं थियूं नचदा हाँ सेवणे हलंदासी दो
जुदा साईं सेवण हलंदासीं दो घुरंदासीं जानी जीअं थियूं न जुदा हथन ते ही मेहंदी जाही गुलड़ा पातई हथड़न में सोन संदा छलड़ा तोखे खुशी जो मुबारक नई जिंदगी जो मुबारक चंद्र जो टुकड़ो लगे थो अज त तू चंद्र जो टुकड़ो लगे थो अज त तू जाने थो मौला जाने थो मोहला जाने थो मोला जाने थो मोला सजण साईं मिठा माण्हू सजण साईं मिठा माण्हू गरीबन जी तोखे पार कया गरीबन जी तोखे पार कया ॾिसी तोखे जियन जेके ॾिसी तोखे जियन जेके प्रीतन जी तोखे पार कया हरे 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 छा त हुस्न हुयो छा त हुस्न हुयो ओ मुंहिंजी परी जेकॾहिं तूं मूंखे ज़िंदगीअ में न मिले त मां मरी वेंदोसां मां मरी वेंदोसां मरी मुझे मन मानी तुम अच्छी हुई फजल अल्लाह जैसा मात मिठाई गिराया मात खुश डांस करा हाय हाय मन हाय मेरे होके ले जा हो गई है तेरी बेजा बेजा
वारी कर लई हूँ इथों अज न कुआरी जावा कुछ कर तेनू खेद छड़ावा वे सजना मेरे होके ले जा हो गई है तेरी बेजा बेजा मेरे होके ले जा हो गई है तेरी बेजा बेजा जोर मैं नहीं कहना मार गई था रहना याद देना स्वाद जुल्फां दी करके था दीनी मरोड़ ला खुल के जोर मैं नहीं कहना मार गई था अज सारे पर दे लवा कुछ मेरे होके ले जा हो गई है तेरी बेजा बेजा मेरे होके ले जा हो गई है तेरी बेजा बेजा तेरे प्यार तो सदके जावा कुछ कर तेनू खेद छड़ावा वे सजना मेरे होके ले जा हो गई है तेरी बेजा बेजा मेरे होके ले जा हो गई है तेरी बेजा बेजा अदा अदा ये छापियो करी छापई गुलामा हली वई केर हली वई खैरा मुझी रब बुधी थी मुझी रब तुझी भाभी तोखे मिली वई मां वयोस न शहीद बादशाह होसपुर वारे ते उन मुझी दुआ गाई हाणे मुझी सोनी मुखे मिली वई हाणे तुझो कमु आ मुझी भेण मां 12 साल रंधण रहियसि हाणे मुझी शादी कराए तुझे हथन में आया तुझे हथन में मुझी शादी करा देर न करे पर अदा लख लख तो के मुबारक इहो त बुधाए पर वो आखिर केरे खैरा यो मुखे चिंकणी बुधायो त इया हूर यो जेको हाजी तालिब आहे न उनजी धी आहे धी अच्छा यो हाजी तालिब जेको सतो हज करे मोटियो अच्छा अदा हाजी इहो हाजी जेको पोइ हफ्ते में आयो हुयो अच्छा हाँ यो हाजी तालिब खबर नाहे त इनी उते रब जी दरबार में याई दुआ घुरी हुई त मुंहिंजी हिन धीअ खे हिन सरदार बिलंद खान जहिड़ो घोट मिले
छो न दा आखिर मुझो भाव सतने गोठन जो जमींदार आहे हाठी ऐं काठी ऐं मुसीबत मुझे भाव में का कमी त नाही हा भाव अॼु ई मां दावत जो पैगाम मोकिलियां थी पई हाजी साहब वारनि ॾे यो ख्याल रख जाए किथे यो खबीज़ अकेलो ना अचे उनखे यो भी चई जाए त घर जो बच्चो सबे अचनि त मुंहिंजी दिलि ठरंदी मुंहिंजी दिलि हाँ भाव हाँ तू दिल जाए कर वॾी ॻाल्हि आहे नज़र खुटी वञे पर ही ज़मीन न खुटे उन्नी सरदार दिलंद खान असांखे मानी जी दावत कई आहे सरकार उन्हनि जो त इहो ई हुकुम आहे तव्हां सभु अचो हिकु बि न रहिजे पूरी फैमिली समेत अचो तेल मले तव्हांखे 7 हज जी मुबारक बि ॾियणु चाहिनि था तेल मले चिंकणी सरदार साहब खे चओ असां तव्हांजा सुबुह महिमान आहियूं जीअं पुट सही आहे साहब मां हाणे हलां थो तेल मले बाबा साईं सरदार बुलंद खान असांने पहिरियों दफ़ो दावत मोकिली आहे पोइ हलणो त पवंदो बाबा सिक सां सॾु ॾिनो साईं हलणो त पवंदो हा दा साईं मूंखे त कोई चक्कर थो लॻे अॼु अलाए कीअं सरदार साईं असां त महिरबानी थियो आहे हा हाणे छा सलाह अथव पूरी फैमिली सां हलंदो या सिर्फ़ु अकेला ई हलंदो मां हिकिड़ी तरकीब सोची आहे सोचुम त तव्हां पुटनि सां सलाह मशवरो हुनजे करे मां इहो सोचियो जेकी फार्म हाउस वारी ज़मीन आहे न पोइ इन में को ॿियो मंसूबो पढ़ाइण थो चाहियां तव्हांजी इन में कहिड़ी सलाह आहे बाबा साईं मां त सोचियो हुउमि ज़मीन में मेहन जो वाड़ो खोलां पर जेको तव्हांजो हुकुम हुजे अखियुनि ते छा उन ते तूं मेहन जो वाड़ो लॻाइण थो चाहीं तुंहिंजी छा सलाह आहे डॉन मुंहिंजा प्यारा पुट बाबा साईं मां त सोचियो फार्म हाउस जी ज़मीन ते फैक्ट्री ठारायां पर हाणे जीअं तव्हांजो हुकुम सिर अखियुनि ते मुंहिंजे कमनि में टंग न हलायो ॿाहिरो बाबा साईं जो जेको फ़ैसिलो हूंदो न उहो असां सभिनि खे मञणो पवंदो छो त इन में ई असां सभिनि जी भलाई आहे बाबा साईं जेको बि फ़ैसिलो कंदो उहो सुठो कंदो छो त उहो असांखां वधीक ॼाणे थो असां सॼनि खे बाबा जो चवणो मञणो पवंदो चिंकणी
तोखे त मां मोकिलियो हुयो न हाजी साहब जी दावत जे ॾियण लाइ। छा कई साईं? वियो हाजी साहब रे तव्हांजे हुकुम मुताबिक़ तेल मले ऐं 7 अज जो मुबारकूं बि ॾिनियूंमांसि। तेल मले ऐं चयोमांसि तव्हां सभिनी खे दावत आहे सरदार बुलंद खान जी पूरी फैमिली खे तेल मले। ठीक आहे छिकड़ी, ठीक आहे। हाणे वसो फज़ल अल्लाह जे सां। हाँ छिकड़ी तूं वञी पूरो इंतजाम के तैयार रखो ऐं उन्हनि मेहमाननि जो एतिरो त इस्तक़बाल थियणु घुरिजे जीअं लेडी डायना जो बि नाहे थियो। बिल्कुलु जेको हुकुम सरदार। हाँ फकीर खैर थी। असा अन्न पिंदण वारा जोगी न खैर हुस्न जो मिले। फकीर अशी दाढ़ी अटो खराब हिकड़ो कब्र में पैर थी हिकड़ो बाहर थी इश्क को न बड़े। तौबा तौबा अल्लाह मुझी तौबा। बिस्मिल्लाह एड़ो इस्तक़बाल त लेडी डायना जो भी नाहे थियो। छा त चंड जो टुकड़ो आसमान त लही जमीन ते आयो आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हाय 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 हाय।
सतें हज जूं मुबारकूं मुबारकूं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। खाओ खाओ खाओ, ही तव्हांजो ई माल आहे। खाओ खाओ त मुंहिंजी दिलि ठरी। भाई साहब ॿियो कुझु हुजे? दिलंद खान, हीअ तव्हांजी वॾी असां ते हिकिड़ी महिरबानी आहे जो तव्हां असांखे अहिड़ी दावत में शरीक कयो आहे। तूं बार बार हज ते वेंदो आहे, बार बार शैतान खे हीअं पथरियूं हणंदो आहे, हीअं पथरियूं हणंदो आहे, हीअं पथरियूं हणंदो आहे। केॾो जन्नती। हा, इहा ॻाल्हि तव्हांजी बराबरि सही आहे। मुंहिंजी त इहा ई सलाह थी, हिन साल बाबा तूं बि हज कर। हा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, मां बिल्कुलु वेंदुसि। बसि दिलि में हिकिड़ी उमेद आहे, उहा मुंहिंजी पूरी थिए, पोइ हज बि पढ़ंदुसि, ताजिद बि पढ़ंदुसि, निमाज़ूं पढ़ंदुसि, पोइ अल्लाह 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 सॼो ॾींहुं अल्लाह अल्लाह कंदुसि। ज़िक्र हूंदो मुंहिंजी ज़बान ते। बिस्मिल्लाह माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। खाओ खाओ भाई साहब, हाणे तव्हां मानी खाओ त मां तव्हांजी फैमिली खे ॾिसी अचां त खैरां किथे, तव्हांजी फैमिली जी ख़ातिर नवाज़ी में का कमी त न आहे छॾी। फज़ुल अल्लाह जे सामने। खाओ खाओ खाओ। केॾो बिलंद खान वॾो माण्हू असां ग़रीबनि ते हेतिरी करम नवाज़ी करे पंहिंजी दावत में शरीक कयो था। वाकई बाबा साईं, काथे बिलंद खान ऐं काथे असां मिसकिन, केतिरो असां ते थोरो कयो आहे उन। वाकई बाबा साईं, बिलंद खान केॾो ख़ुशतवा माण्हू आहे। वॾा असां ते करम कया अथई जेको असांखे हिन दावत ते शरीक कयो अथई। वाकई पुटो, तव्हां सही था चओ। काथे बिलंद खान सरदार, काथे असां मिसकिन। साढ़े नाल रहोगी, ऐश करोगी, जिंदगी के सारे मेरे खाओ खाओ खाओ। हाय अदा साईं, आप भले जो इसको पांची जगह ते हूंदो आहे। ऐं हा, इज़त पंहिंजी जाइ ते हूंदी आहे। कि टके जी छोकिरी मूंखे गिटे ते चमाटियूं मारे ऐं घर खां बेइज़तो करे कढी छॾियो आहे। इते बीरो खैरां, इते बीरो, अॻिते हिकु लफ़्ज़ बि न सम्झाए। हाय 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 हाय। हा दा हा, समझियसि समझियसि। टके जी छोकिरीअ जी मुंहिंजे गिटनि तां तूं ख़ुशबू सिंघण चाहे थो, है न? पर यादि रखिजे दा, हिन खैरां जो बि ज़िद आहे। हाणे हीअ खैरां उन छोकिरीअ जी ज़िंदगी ज़ार कंदी ऐं रोलणी आहे जिंद, सम्झी? कुंवार थींदी त तुंहिंजी थींदी, इहो मुंहिंजो बि ज़िद आहे। छॾे खैरां छॾे, ओ निणान ऐं भाॼाईअ जो झेलो हलंदो रहंदो आहे।
खैरा खैरा मुझी ॻाल्हि त ॿुध हाणे 5 ई आङुरियूं गिह में ऐं सिर कढ़ाईअ में मदेरी कते कावड़ है तेरे चाला के चिमित ना कर की रह जाए तेल मले छिमकड़ा तू तो पड़े थियो केर आई जी रस्तो रखियो है असांजो वॾो को बेवकूफ़ आहे अदा केर आयो छो मुंहिंजो रस्तो रखियो अथव तुझा भाग भला आहिनि असां तोखे आसमान ते ॻोल्हियूं पिया तूं धरतीअ ते मिली वई आख़िर तव्हां चवण छा था चाहियो मरी वए बच्चा जी मरी वए तुझी माई असां वठी था वञूं जेसि ताईं तूं पंहिंजी भेण असांजे पीउ जे हवाले न कंदे ओतिरे ताईं तुंहिंजी ज़ाल असांजी अमानत रहंदी ए असां रोज़ेदार नेक निमाज़ी माण्हू असां रब खां हमेशह इहा ई दुआ घुरी आहे त असांजा माल मिलकत सभु खसे वरजाए पर असांजी इज़त बचा रखजाए तव्हां सिधो डायरेक्ट मुंहिंजी इज़त में विधा आहिनि छॾियो मूंखे छॾ कुता कोन्हे का छॾ मूंखे ज़रताज सरताज छा थियो ई सभु उहो ई सभु कुझु थियो आहे जे दुनिया में तेरे जॻह खे ग़लति मर्द पंहिंजी औरत लाइ कयो आहे पंहिंजी इज़त लाइ कयो आहे अचु घर हलो पुट्टा ये छा मां ॾिसां थो तुंहिंजे मुंहं में रत बाबा अॼु मां गैरत जो कमु करे आयो आहियां बुलंद खान जे पुटनि खे मारियो आहे सुठो कयो थी अदा सुठो कमु करे आयो आहियां भला क्या थी रहा भला क्या थी ॾाढो कमु पुलिस सां पाणे मोरिबो अदा जेकॾहिं गैरत जे कम में पुलिस ॿधी वई न त बि पाणे ई मोरिबो जाने तो पुट्टा तू जेको भी कम कयो आहे न वो अल्लाह अल्लाह जे हबीब जे कानून मुताबिक कम कयो आहे मां त चवां थो त इहो बिल्कुलु तू ठीक कयो आहे लाला
देखो पुलिस वञण जी कोई लोड़ कोनी बाबा है ना नाल ओ वैसी न भेण न मूंखे पुलिस जो ख़ौफ़ आहे न क़त्ल जे केस में मूंखे फांसी जो ख़ौफ़ आहे मूंखे सिर्फ़ु इहो ख़ौफ़ आहे जेके सुबुह सवेर सां पुलिस साचारनि जी हवेली रुख कंदियूं आहिनि ते हिन जा नापाक कदम असांजी हवेली ते न पहुचनि असां भी देखते हैं बुलंद खान अपने पुत्रा ने किमें एफआईआर कट देंदा है
जोरी जोरी अखियां मारे मुंडा पटवारी दा उते ताजे मामे जे मथो कुछो न तो जीवा ताए तो भी दुश्मन आया दिल मले ना चिमकड़ी ना चाहते तो नी छो चाहिए आई अरे ताए तो खुशियों मनाया था उते दुश्मन ताजे मामे जे पुट लिखे दिल मले मारे सजवा ना कौन अलंगाते मामे जी चल माता कड़ी वफा गया है कौन अलंगाते अदा असा जी माओ नाराज थी कराची हली वई ऐं इहो सदमो असां जे लाइ घटि आहे छा जो मामे जो साथ ॾियो मामे जे मथां वक़्त अचे ऐं उहो बि ॾुखियो असां हिते वेही करे ख़ुशियूं मल्हायूं न न सोचो मुंहिंजा भाइरो सोचो सीने सां सोचो अंबर खे त बात में पहुचाए था सघूं पर ही ज़माने वारा असांखे दुखु हणंदा जो पंहिंजे मामे जे मथां वक़्तु आयो आहे उनका रिश्ता ये टुटण न घुरिजनि मुंहिंजा भाउ न घुरिजनि जो हलो था मामे ॾे अचो मूंखे त हिन सूर्यन मां का धप ई नथी अचे ही त मुर्दार थी मरी विया फज़ल अल्लाह जे सां मामा असांजी पूरी जागीर जी ख़लक़त ॼाणे दी आहे त असांजी 7 पीढ़ियुनि खां वठी असांजो जेको बि मुयो आहे वो पंहिंजी जाह ते मुयो आहे ऐं पंहिंजी खट ते मुयो आहे मामा खट ते मुयो आहे ईअं न आहिनि मुया मामा आराम करे त असां उन्हनि खे मारींदासीं जंहिं असांखे हीअ मौत जो तोहफ़ो मोकिलियो आहे मूंखे इहो त ॿुधायो छा हिननि खे तव्हां पंहिंजे पेट मां ॼणी अड़े ही पुट त मुंहिंजा आहिनि न ही त वेंदे वेंदे मूंखे घोट करे विया आहिनि घोट पर मूंखे इहो त ॿुधायो तव्हां इहो नांग वारा शूकट छो था कयो फज़ल अल्लाह जे सां बाबा इन जो मक़सदु आहे त असां हिन जो खून पंहिंजे दुश्मन खे माफ़ करे छॾियूं असां पंहिंजो नकु कटायूं त जीअं हिन ॻोठ जा बच्चा नंढा असांखे पथर आणनि न बाबा ईअं हरगिज़ न थींदो मूंखे मोकल ॾे उबचूं हणनि उबचूं बंदूका ईअं तेल मले मरिया हलो तो उन जो पूरो ॻोठ लॻाड़ियो वञी हिकु घर न तव्हांखे त ख़बर आहे न त मां हिन जागीर जो बादशाह आहियां जंहिंखे हथ विझां न उन्ही जो साहु कटी छॾियां फज़ल अल्लाह जे सां पर महिरबानी करे मुंहिंजे रंग में भंग न विझो मूंखे तुंहिंजी इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई साहब तूं पंहिंजी दिमाग़ जी खोपड़ीअ खे मंझाए बि न पर पोइ बि तुंहिंजा जवान पुट मारिजी विया आहिनि बिला दफ़ा न छा पोइ बि तूं ख़ामोश रहंदे मां तोखे पहिरीं मुलाक़ात में चयो हुउमि न त हिन मुंहिंजी जागीर में जेके बि फ़ैसिला थींदा आहिनि
जी निगरानी में थींदा आहिनि। ही कानून सिर्फ़ सजावट लाइ हूंदो आहे। सो ही फ़ैसिलो बि मां पाण कंदुमि फज़ल अल्लाह जे सां। असां ॿिन्हिनि धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे असां हाणे इन नतीजे ते पहुता आहियूं। बिलन ख़ान तुंहिंजे मथां राम खाई ॿई खून माफ़ करे छॾिया, मगर इन में हिकु शर्त आहे। असांजो इहो फ़ैसिलो आहे तव्हांजी धीउ सरदार बिलन खान नाले ते ॾाढो जुड़ो पाए। सरदार बिलन खान, असां तुंहिंजे फ़ैसिले खां इनकारी हूं। असां तव्हां सभिनि जे लाशनि जे मथां पैर रखी मामे साईं खे घोट ज़रूर कंदासीं। भाइरो, बाबा साईं त असांखे पंहिंजे भाइरनि जो प्लान करणु न ॾिनो, ऐं हाणे ॾिसंदासीं त बाबा घोट कीअं नथो थिए। बाबा घोट थींदो ऐं ज़रूर थींदो, पोइ छो न असांखे रक्त जा दरिया वहणा पवनि। वॾेरा बिलन खान, असां पंहिंजी भेण मथां शहीद थी सघूं था, पर तोखे पंहिंजी भेण जो रिश्तो कॾहिं बि न ॾींदासीं, कॾहिं बि न। जेको थींदो ॾिठो वेंदो। ॼञ त ज़रूर चढ़ंदी हाजी साहब, असां बि ॾिसंदासीं केरु थो रोके। बिलन खान, असां मरी त सघूं था, पर पंहिंजी भेण जी शादी तोसां कॾहिं बि कोन कराईंदासीं। शादी त ज़रूर थींदी, पोइ ॾिसंदासीं त केरु थो जिए ऐं केरु थो मरे। मरण जूं धमकियूं ॿियनि खे ॾियो, जेकॾहिं असां मरी वियासीं त शहीद आहियूं।